अॼु बिल्कुलु हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम मसनूआत जा अघ वधाइण खां पोइ आवाम में सख़्तु बेचैनी फैलियल आहे। आवाम जो चवणु आहे त हुकूमत तरफ़ां गुज़िरियल 15-20 ॾींहंनि बल्कि 3 खां 4 हफ़्तनि में 20 खां 25 रुपया जेको आहे सो पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध सबबु जेको माण्हू अॻे ई महांगाई जे भार हेठि पीसिजी रहियो आहे उनखे वधीक मुश्किलातूं पेश ईंदियूं। असां सां मौजूदु आहिनि हिते रोड ते हलंदड़ ई माण्हू, उन्हनि खां पुछूं था त पेट्रोलियम मसनूआत जे अघु वधण सां जे बारे में हू छा था चवनि। त जेके पेट्रोल पंप जी जेके मुसलसल 5 रुपया जेकी महांगाई थी आहे, 5 रुपया जेको वधायो वियो आहे, इंतहाई ज़्यादती ज़ुल्म आहे। हुकूमत वफ़ाक़ तरफ़ां तेल माना हर महीने में 2-टे दफ़ा वधाइनि था। हींअर जेको ताज़ो वधायो आहे 5 रुपया जेको वधायो आहे, उन सां आम माण्हू ते तमामु वॾो असरु आहे। आम जेको हारी तबिको, ग़रीब तबिको, छो त ज़मीनदार तबिको त वरी बि उन्हनि खां हारियुनि खां कसर करे थी न। हालांकि जेके मुसलसल जे हर शइ जेकी मार्केट ते अचे थी पेट्रोल ज़रिए अचे थी, गाॾियुनि ज़रिए अचे थी। गाॾियुनि ते जेकॾहिं मुसलसल जो ॿार विधो वञे थो त इहो ग़रीब आवाम ते सिधो सो असरु आहे। चवणु आहे त पेट्रोलियम मसनूआत जे अघु वधण सां इहो जेको असरु आहे सो सिधो सो आम माण्हू ते पवंदो, जंहिंजे करे आम माण्हू जेको अॻे ई महांगाई जे ज़रिए परेशान आहे, वधीक परेशान थींदो।